वगण खां रिपोर्ट करे रहियो आहे सरदार अहमद सुमरो। वगण जा शहरी पीअण जे मिठे पाणी जहिड़ी सहूलियत खां महरूम बणियल वाटर सप्लाई स्कीम जो मुतालबो कयो वियो। समाजी अॻवान अहसान टोटाणी जी अॻवानी में शहरियुनि पारां चोथे ॾींहुं वथन में बैनर खणी मुख्य चौक खां वगण सिटी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अहसान टोटाणी सफ्तर सुमरो सेठ गुलाम नबी मेंगल कामरान पंवर आबिद हुसैन राजा तुनियो ऐं ॿियनि चयो त पाणी नाहे छो भलाकर बिला वगण टाउन 70,000 आबादी रखंदड़ आहे पर शहरी अॼु बि मिठे पाणी लाइ तरसी रहिया आहिनि। मिठे पाणी जी सहूलियत न हुजण सबबि ग़रीब तबिको परेशानी जो शिकार आहे। शहर में मिठो पाणी अणलभ थी वियो आहे। आवाम खे पीअण जे पाणी लाइ सिकायो पियो वञे। हिन जदीद दौर में बि पीअण जे मिठे पाणी जी का बि सहूलियत नाहे मिली सघी। लखे इंसानी ज़िंदगियूं ख़तम थी रहियूं आहिनि पर असांजा हुक्मरान अवाम खे सहूलियतूं ॾियण में नाकाम थी विया आहिनि। ऐं असां सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी सिंध MNA मीर आमिर ख़ान मक्सी, MP नवाब बुरहान ख़ान चांडियो ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी असां वगण वासियुनि खे पीअण जे मिठे पाणी जी सहूलियत फराहम करे बेचैनी ख़तम कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।